नाज़रीन, बुलेटिन में अवां खे हिक ॿी अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त पीपी सेनेटर शेरी रहमान ऐं सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध खे विरहाइण जी नाकाम कोशिश कई थी वञे, पर सिंध टोड़ण वारी साज़िश हिन भेरे बि नाकाम थींदी। शेरी रहमान पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध खे विरहाइण जी नाकाम कोशिश थी रही आहे। कराची खे वफ़ाक़ी हुकूमत हवाले करण वारी तजवीज़ कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे ॿियो कुझु न मिलियो त आर्टिकल 149 कढी आई। पीटीआई हुकूमत कराची लाइ कुझु करणु चाहे थी त शहर ते पैसा ख़र्च करे। सईद गनी जो वधीक चवणु हो त आर्टिकल 149 जी ज़रूरत पंजाब ऐं केपीके खे आहे, उते इहो आर्टिकल लॻायो वञे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त पीपी सेनेटर शेरी रहमान ऐं सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध खे विरहाइण जी नाकाम कोशिश पई थिए ऐं सिंध टोड़ण वारी साज़िश हिन भेरे बि नाकाम थींदी। शेरी रहमान पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध खे विरहाइण जी नाकाम कोशिश थी रही आहे। कराची खे वफ़ाक़ी हुकूमत हवाले करण वारी तजवीज़ कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे ॿियो कुझु न मिलियो त आर्टिकल 149 कढी आई। पीटीआई हुकूमत कराची लाइ कुझु करणु चाहे थी त शहर ते पैसा ख़र्च करे। सईद गनी जो वधीक चवणो त आर्टिकल 149 जी ज़रूरत पंजाब ऐं केपीके खे आहे, उते इहो आर्टिकल लॻायो वञे।